कयूं, मम्मा जी औलाद आहियूं न, भले केतिरियूं बि असां ग़लतियूं कयूं, मम्मा असांजी हज़ारे ग़लतियूं कयूं न, मम्मा असांजी हिकिड़ी ग़लतीअ खे ॾिसी, अमड़ असांजी हिकिड़ी ग़लती ॾिसी उहा बि असांजी विसारे छॾींदी आहे। मुंहिंजी नज़र में त माउ हिकु दोस्त हूंदी आहे ऐं जेतिरो बि ॻाल्हि थिए थी, का बि ॻाल्हि थींदी आहे त असां हुन सां शेयर कंदा आहियूं, का परेशानी हूंदी आहे त असांजी आइडियल पर्सनैलिटी असांजी माउ हूंदी आहे। त हाणे त मां शादी करे वई आहियां, उन खां पोइ मुंहिंजा माशाल्लाह 3 छोकिरियूं आहिनि। उन्हनि खे ॾिसंदी आहियां त पंहिंजी माउ जी सॼी महिनतूं मुश्क़तूं मूंखे यादि अची वेंदियूं आहिनि त मुंहिंजी माउ मुंहिंजे लाइ छा छा कयो हो। त उन हिसाब सां ॾिसां थी त पंहिंजे औलाद जे लाइ असां पंहिंजी बि जेको आहे सो सॼी कुझु विञाए चुका आहियूं, महिनत कई आहे असां पंहिंजे औलाद जे लाइ, पर हर लम्हे मां पंहिंजी माउ खे यादि कंदी आहियां। हींअर तव्हां पाण हिकु माउ आहियो त माउ जी कुर्बानी खे तव्हां कीअं था ॾिसो? त माउ बचनि जे लाइ चवंदी आहे त को कोसो वाव न लॻे ऐं बचनि खे को तकलीफ़ न अचे। अगरि मां पंहिंजी माउ खे ॾिसां त उन त तमामु घणियूं महिनतूं कयूं मुंहिंजे लाइ, हर ॻाल्हि में निंडूं पंहिंजियूं फिटाइणु, असांजी जेको आहे सो ख़्वाहिशात खे पूरो करणु। ऐं मां जॾहिं माउ थियसि त मूं हिकिड़ी चवंदा आहिनि न त हिकिड़ी हिमत अची वेंदी आहे माउ में, त उहा मूं में अची वई त पंहिंजे औलाद खे ॾिठो, त उन हिसाब सां महिनत तमामु घणी आहे माउ जी। अच्छा, भला तव्हांखे हींअर पंहिंजूं भेनरूं पंहिंजा भाइर प्यारा उन खां वधीक तव्हांखे पंहिंजा बचा प्यारा? इहो त माना हींअर सिचुएशन अहिड़ी अची वई आहे त पहिरीं असां ईअं हूंदा हुआसीं त पंहिंजी माउ जे अॻियां पोयां वेही घुमंदा हुआसीं, जॾहिं पंहिंजो औलाद आयो त उन खां पोइ त असां पंहिंजे जेको आहे सो प्यारनि खे जहिड़ो छॾे ॾिनोसीं। हाणे पंहिंजो घणो फोकस पंहिंजे ॿारनि ते हूंदो आहे, उन्हनि जे लाइ असां बसि महिनत कंदा आहियूं। माउ जेकी आहे पंहिंजे बचनि जे लाइ पंहिंजनि भेणनि भाइरनि खे बि क़ुर्बान करे सघे थी, ऐं के अहिड़ा मरहला बि ईंदा आहिनि जिथे पंहिंजे बचनि सां माउ बीह रहंदी। हक़ीक़त आहे इहा, वाकई पंहिंजे औलाद जे लाइ त माण्हू सभिनी खे छॾे वेठो आहे। पहिरियों ई त असांजे लाइ वॾो मरहलो इहो अची वेंदो आहे न त असां पंहिंजे भाइरनि भेणनि सभिनी खे छॾे ॾींदासीं, पहिरीं असां पंहिंजे औलाद खे फोकस कंदासीं त असांजे औलाद खे का ज़रूरत आहे या का ॻाल्हि आहे त हुन ते पंहिंजे औलाद खे वेही ॾिसंदा आहियूं, त उन हिसाब सां पंहिंजनि खे प्यारनि खे त तक़रीबन छॾे ॾिनो आहे। मुंहिंजी नज़र में त मां सुकून आहे, ऐं जॾहिं बि पंहिंजे घर वेंदी आहियां त पहिरियों ई मां घर में अंदरि दाख़िल थींदे ई मां पुछंदी आहियां अम्मा किथे आहे, ऐं मूंखे हुनजे बसि ॾिसण सां ई या नाले वठण सां ई मूंखे सुकून ईंदो आहे। ऐं जॾहिं बि परेशान हूंदी आहियां, मुश्किलातूं हूंदियूं आहिनि, मां वञी पंहिंजी अम्मा सां गॾु वेहंदी आहियां त मूंखे सुकून ईंदो आहे ऐं मुंहिंजूं परेशानियूं जेके आहिनि सो रिलीज़ थी वेंदियूं आहिनि, ख़तमु थी वेंदियूं आहिनि, त मुंहिंजे लाइ अम्मा सुकून ई आहे। ऐं ॿियो त मां हिकु छपर छां आहे, का बि मुश्किल परेशानी पंहिंजे बचनि ते न चढ़ ॾींदी आहे, उहो पाण ई हुननि खे फेस कंदी आहे, असां लाइ हमेशह आसानियूं रखंदी आहे, आसानियूं खणी ईंदी आहे असां लाइ। मां कीअं ॿार संभालण सवला आहिनि, ख़र्च आहे बचनि जो, ख़र्च ॿारनि जो केरु थो ॾिए? घर जो बचो हिकिड़ो वीचारो वञे थो कमाए थो, घर थो हले असांजो। ॾाढा मिठा आहिनि, छो 3 आहिनि। घणियूं बसि हुयूं तकलीफ़ुनि मां गॾु आयासीं, बुखारनि मां, तकलीफ़ुनि मां, ॼारियुनि मां, खंघनि मां, हिननि मां गॾु आया आहियूं। ॿार खे तकलीफ़ थी हुजे, तव्हांखे तकलीफ़ थी हुजे, तव्हां पंहिंजी तकलीफ़ तव्हांखे विसरी वई हूंदी या ॿार जी तकलीफ़ में? पंहिंजी विसरी त पंहिंजे बचनि जी हूंदी आहे, पंहिंजी अहिड़े बचनि खे तकलीफ़ हुजे असां पंहिंजी कंदासीं। माना बचो सभु शइ खां मिठो बचो। हा, बचो मिठो आहे, पंहिंजे पीउ माउ खां सभु खां पंहिंजो बचो मिठो हूंदो आहे। तव्हांजो भेनरूं हूंदियूं, तव्हांजा भाइर हूंदा, उन्हनि जे निस्बत में तव्हांजो बचो जेको आहे उहो तव्हांखे मिठो आहे, तव्हांजी भेण भाइर तव्हांखे मिठो? उहे ॿिया आहिनि मिठा, पर पंहिंजा बचा मिठा आहिनि। बचनि लाइ केॾियूं क़ुर्बानियूं ॾियणियूं? ॾाढियूं ॾियनि, पंहिंजो घर हलाइणो पवंदो आहे, बचा संभालणा पवंदा आहिनि, ख़र्च कार परेशानी सोच ई हूंदी आहे बचनि जी, ॾींहुं राति बसि सोच ई आहे बचनि जी, बसि किथां रोज़ी आहे घर जो, पर सुबुह जो थिए थो रुॻी गिणती बचनि जी आहे। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं नंढड़ा हुयो तव्हांखे माउ केॾो तातियो ऐं कीअं कहिड़े नाज़नि सां पालियो आहे? बसि वक़्तु ॾुखे सां, कंहिं ग़रीबत ते कंहिं महिल कीअं, इन जे वजह सां। ॿियो मज़ूर माण्हू कंहिं महिल मज़ूरी आहे, कंहिं महिल न आहे, उन जे करे बसि ॾुखियो सुखी वॾियूं थी वियासीं, हींअर असांजी अमड़ बि कान्हे, फोत थी वई आहे। हींअर तव्हां पाण माउ आहियो, तव्हांखे घणा ॿार? मूंखे 3। अच्छा, भला मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजो जेको बचपन जो दौरु हुयो,
जॾहिं तव्हां माउ जे हंजुनि में खेॾंदा हो या उन्हनि जे चीचुनि में हलंदा हो उहो दौरु भलो हींअर तव्हां माउ थिया इहो दौर ॾाढो महांगो आहे त वक़्तु ॾुखियो आहे हींअर महांगाई जो दौर नंढड़ा बच्चा किथां माण्हू पाले मज़ूर माण्हू कंहिं महिल आहे कंहिं महिल कोन्हे हा हर माना कुर्बानी हर कुर्बानी कॾहिं ॿार बीमार हुजनि तूं बीमार हुजी दवा कंहिंजे लाइ वठी पैसा बि थोरो घटि हुजनि मां पंहिंजे पिनी बि बचनि खे पारां दवा वठी ॾींदसि हा तुंहिंजा ॾुख सूर उहे सभु सम्झ बचनि ते विया मुंहिंजा बसि साईं ॾुखियो वक़्तु आहे हींअर जान ॾुखियो आहे महांगाई जो दौरु आहे पोइ बि कयूं था बचनि जे लाइ बाबा बचनि खे खारायूं पारायूं ग़रीबत जो जान आहे पोइ बि ॾुखियो सुखियो बि पोइ बि हिननि खे पारायूं था वरी बि एतिरो सफ़र करिणो थो ॾाढो ॾुखियो थो करिणो पए पर बचनि जे लाइ छा कयूं ग़रीबत आहे हींअर पंहिंजूं ख़्वाहिशूं तव्हांजूं असांजूं ख़्वाहिशूं उहे किथे पहुतियूं बचनि जे हूंदे बसि ख़्वाहिशूं असां चऊं था त वरी बि नंढनि खे ॾियूं बचनि खे ॾियूं पालियूं हिननि खे जवान कयूं मज़ूरी करे बि ॿारनि जूं ख़्वाहिशूं हा मज़ूरियूं कयूं था ॿारनि खे बसि पारायूं था लोड़ियो बचनि जे लाइ छा थो करिणो पए बसि भाऊ ॾुखियो जान आहे ग़रीबत जो जान आहे बचनि जे लाइ कमायूं था बसि कयूं था बचनि खे खारायूं था पारायूं था बसि छा कयूं माना जेको कुझु माण्हू करे थो हींअर बचनि जे लाइ आहे ॾुखियो जान बचनि जे लाइ कयूं था जेको बि कयूं था बचनि जे लाइ कयूं था चरिंद परिंद जी दुनिया में शीहण खे ॾिसी सघिजे थो कहिड़ी रीत पंहिंजे बचे जी हिफ़ाज़त करे थी घरेलू जानवरनि कुतियुनि ॿिलियुनि कुकड़नि खे पिणु मुशाहिदे हेठि आणे सघिजे थो इहे जानवर कहिड़ी रीत ख़तरे जी सूरत में पंहिंजे जान खे जोखम में विझी बचे जी हिफ़ाज़त यकीनी बणाइनि था हिकु कुकड़ कहिड़ी रीत बाज़ खां पंहिंजे चूज़े जी हिफ़ाज़त करे थी उन वक़्तु हूअ पाण बाज़ थी वेंदी आहे बाक़ी जानवरनि में माउ सदाईं बचड़नि ताईं पई घोर वेंदी आहे